डॉक्टर अमीरुद्दीन कुरैशी एक आदर्शी इंसान। शऊर इंसानी नफ्सियात जी हिकिड़ी मुनफरिद हक़ीक़त आहे। इहा हक़ीक़त अक्सर तौर उन रुझान खे हथी ॾिए थी त हौसले हिम्मत जो दामन मज़बूती सां पकड़े रखिणो आहे। नाकामियुनि खे पाण ते ग़ालिब थियणु नाहे ॾियणो, मायूस नाहे थियणो, हमेशह पुरुमीद रहणो आहे। दुनिया छा थी करे उन जे महदूद दायरे खां हटी करे उनखे वसी सोच जो आसमान बनाए पंहिंजे अमली किरदार खे उजागर करणो पवंदो आहे। अमली किरदार जॾहिं उजागर थींदा आहिनि त उहे नस्लुनि लाइ मिसाल बणिजी वेंदा आहिनि, समाज लाइ उत्साह जो ज़रियो बणिजी पवंदा आहिनि, छाकाणि जो शऊर जो पंधु हमेशह मंज़िलुनि तरफ़ मुरकंदड़ मौसम ई खणी हलंदो रहंदो आहे। जॾहिं इहा मुरकंदड़ मौसम उरूज ते पहुचंदी आहे त कामयाबियुनि जी बरसाति वसाए विझंदी आहे, ऐं जॾहिं उन पंध में मायूसी जा ककर छाईंदी वेंदा आहिनि त पोइ हर तरफ़ ॾुकार ई ॾुकार नज़र ईंदो आहे। असांजे समाज में रहूं था, उते सोचुनि जा, शऊर जा, रवैयनि जा अनेक तबका, अलॻि अलॻि रस्ता ऐं जुदा जुदा राहूं जुड़ियल आहिनि। न रुॻो इहो, पर मज़हबनि ऐं अक़ीदनि में बि तबकाती सोच जी कहाणी का नई नाहे रही। मज़हबी धुरियूं, साॼियूं धुरियूं, खाॿियूं धुरियूं ऐं उन्हनि सां फलाड़ियल सोच जो फसानो बि को नओं नाहे। माज़ी जा तजुर्बा ॿुधाइनि था त जेके काल लिसानी सोच सां लिबरेज़ हुआ, उन्हनि सोचुनि जा महवर तब्दील करे नवां दग वरिता। जेके खाॿी धुर जे काफ़िले जा सरवाण हुआ, उहे मज़हबी रंग में रंगजी पेशमाम बणिजी विया। जेके वफ़ाक़ी ढांचे खां नफ़रत कंदड़ हुआ, से उनजो अणटुट हिसो बणिजी विया। जेके क़ौमी तहरीक जा वणंदड़ ऐं हीरोइज़म जे गिलाफ में वेढ़ियल हुआ, उन्हनि पंहिंजे क़ौमी तशख़ुस वारा लिबास ई लाहे छॾिया। किन खे पंहिंजी सोच जा ज़ाविया तब्दील करणा पिया, किन खे पाण सां लाॻापियल नज़रियनि मां धप अचणु लॻी। किन चयो त इहो दौरु फ़क़ति नौजवानी जो जज़्बाती दौरु हो। किन जे वजूद खे ख़ौफ़ ऐं लालच जी मम पूरे जो पूरो चटे वई। किन ख़ामोशियुनि में साहु विझी छॾियो त किन वरी मजबूरी जे ॾावण में विचड़ी तहरुक खे जामिद शिकिल अर्पे पंहिंजे पाण खे नज़रियनि जे कंबल में लिकाए रखियो। शायदि उन लिक छिप में बि इंतज़ार जी का आरज़ू हुजे। वक़्त जो को सॾु अहिड़ो हो जंहिंजे वरनाइण जी बाक़ी उमेद हुई। जॾहिं उमेदूं सलामत हूंदियूं आहिनि त इंतज़ार जी कैफ़ियत बि वाजिबु बणिजी वेंदी आहे। शायदि इहा ई कैफ़ियत ज़िंदा हुई जीअं उनखे हिकिड़े नंढड़े शहर खां कढी दुनिया जी सुपर ताक़त रखंदड़ मुल्क जे हिकु शहर जी कुंड में हिकु फ्लैट जे ॿिए माड़ ते सालनि ताईं मुंतज़िर रखियो। उन इंतज़ार में उन नज़रे जो कंबल बि तब्दील न कयो हो, न ई हुन खां अॻु को खोखली दावा जहिड़ो मिटीअ जो ढेर संभाले रखियो हुआईं, न त जंहिं माहौल ऐं घर में उन जनम वरितो हो उहो निज मज़हबी घराणे वारो माहौल हो, जंहिंजा उहे अक्स अॼु बि बरक़रार आहिनि। पर हुन पंहिंजो पाण खे उन माहौल में रंगजण खां बचाए पंहिंजे उमेदनि जे सफ़र लाइ पंहिंजे ई जोड़ियल अलॻि रस्ते जी चूंड कई हुई, जंहिं चूंड ते बि हुनखे ख़बर न आहे त छा छा ॿुधणो पियो हो, छा छा बर्दाश्त करणो पियो। कहिड़नि कहिड़नि रवैयनि ऐं सोचुनि खे हुन दीवार बणिजी मुंहुं ॾिनो हो। इहो सभु कुझु लाशोरी तौरु न थियो हो। हुन लाइ हुन शऊर जो अहिड़ो को किरणो ज़रूरु पसियो हो जंहिंमें इहा लज़त हुई, जंहिंजी अकासी शाह लतीफ़ हीअं कई आहे त अखि उल्टी धार वह उल्टो आम सी, अखि उल्टी धार वह उल्टो आम सी, जे लहवारो लोक वहे तूं ऊचो वह उभार, मंझा नोच निहार पुर पुठीरो पिरींदे। शाह लतीफ़ माणको हासिल करण ऐं ज़िंदगी गारण जा नवां गस ऐं तरीक़ा अख़्तियार करण जो दर्स ॾिए थो, छाकाणि जो असांजो समाज इख़लाक़ी देवालपणे जो शिकार बणिजी वियो आहे। इंसानी क़दुरु पामाल थींदा रहिया आहिनि। ख़ैब, रवादारी, भाईचारो, अमन ऐं न्याज़ निवड़त मोकिलाए चुकी आहे। उनजी जाइ ॾाढ ज़बरदस्ती, नफ़रत, साड़ ऐं हसद वालारे वरिती आहे। प्यार, मोहबतूं, इख़लाक़ ऐं महज़ब रवायतूं ॻोल्हे नथियूं लभनि। मुक़दस रिश्तनि जो एतिराम मोकिलाए वियो आहे। उन लिहाज़ खां शाह लतीफ़ी असांखे सेखारियो त जीअं ॿिया माण्हू ग़लति रवैयनि सां नफ़रतुनि खे जनमु ॾियनि था, उनजो बि तव्हां अमन, प्यार, न्याज़ ऐं निवड़त सां हली के नवां मिसाल क़ाइमु करियो। कंदनि पोखण बजाए के गुलाब ऐं राबेल पोखे हिन धरती खे मोहबतनि ख़ुशबूअनि सां महकायो, समाज खे बदिलायो।
हालतूं उन वक़्तु बि अहिड़ियूं हुयूं जहिड़ियूं मजमूई तौरु अॼु आहिनि, शायदि अञा बि उन खां वधीक बदतर हुयूं। तॾहिं त हुनखे उल्टी अखि धारणी पई हुई, जंहिं अखि सां हुन उन वक़्त जे समाज खे शौरी तौरु परखियो हो। अहिड़ियूं कई अखियूं अॼु बि उमीदनि जे आसरे लालाई जहिड़ो लाऊं लहण लाइ तयारु आहिनि, पर पोइ वेड़ विहण लाइ ख़बर न आहे त कहिड़नि सुंदर लम्हनि जो इंतज़ारु आहे। शायदि उहो ई तवील इंतज़ारु आहे जे नज़रनि जे कंबल में वेढ़ियल केतिरनि ई वजूदनि खे थधो करे हमेशह लाइ सुम्हारे छॾियो। हू जेतिरो क्रोध खणी हिन समाज मां बाग़ी बणिजी निकितो हो, उन जे बरक्स उन खां वधीक प्यार, शिक ऐं कशिश हुई। तॾहिं तूं इंतिहाई कर्ब वारी हालत में चवंदो हो त आउं डॉक्टर आहियां, मूंखे ख़बर आहे त मुंहिंजे मर्ज़ जी मंशा ऐं अंत छा आहे। हितां खां वधीक इलाज जूं सहूलियतूं त अमेरिका में बि हुयूं, पर मूंखे ज़िंदगी जा आख़िरी लम्हा पंहिंजी धरती जे सीने ते घारण जो हक़ आहे। पंहिंजे मारूड़नि जे विच में ई त आउं ज़िंदगी खे आख़िरी चुमियूं ॾियणु आयो आहियां। बसि मूंखे मौत जे इंतज़ार में चंद लम्हा, फ़क़ति चंद लम्हा पंहिंजी धरती ऐं उन जे वारिस मारूड़नि खां आसीस वठण जो, जिन सां मुंहिंजो तन ऐं मन जुड़ियल रहियो आहे। उहो केरु आहे? घणे वक़्त ताईं मूंखे बि भली भतिया परो न हुई त उहो केरु आहे, हू छा हो, हुन छा कयो हो। मुंहिंजे लाइ बसि हुनजा आदर्श ई मुक़दस बणिजी पिया हुआ। न त मूं त संदसि आख़िरी दीदार कयो हो, पोइ पढ़ियो हुअमि, पढ़ियो हुअमि, ॿुधो हुअमि, पुछियो हुअमि ऐं खोजना कई हुअमि त उहो आदर्श इंसान डॉक्टर अमीरुद्दीन कुरैशी हो, जेको लॻभॻि 2 नसलनि खां विसरी चुको आहे। यादि आहे त उन्हनि खे आहे जिन लाइ संदसि विछोड़ो अॼु बि घाव बणियल आहे। डॉक्टर अमीरुद्दीन कुरैशी जी ज़िंदगी, जिदोजहद ऐं शख़्सियत बाबति मूं तमामु घणी कोशिशि कई त मन को मवाद महफ़ूज़ थियल हुजे, पर फ़क़ति संदसि नाले जी दस्तियाबी खां सवाइ हमीदा गांगुरो जूं लिखियल ई फिटूं मिली सघियूं त अमीरुद्दीन कुरैशी ॾाढो माठीणो ऐं महिनती शागिर्द हो ऐं DSR जो सरगर्म कारकुन। अॻिते हली हू डॉक्टर थी वियो। जॾहिं पाकिस्तान में कम्युनिस्ट पार्टी छिड़विछड़ थी त डॉक्टर अमीरुद्दीन कुरैशी ॿाहिरि हलियो वियो ऐं कुझु साल अॻु ख़बर पई त अमीरुद्दीन खे का अमेरिका में रहण करे बीमारी थी ऐं हू बि असांखे छॾे हिन दुनिया खे अलविदा करे वियो। उहो ई डॉक्टर अमीरुद्दीन कुरैशी जंहिं 3 जनवरी 1958 ते तन मोहम्मद ख़ान जे फुलेली किनारे आबाद इलाइक़े मुर्तज़ा चौक लॻ जनमु वरितो। संदसि वालिद जो नालो साईं ज़हूरुद्दीन कुरैशी आहे। अमीरुद्दीन कुरैशी प्राइमरी तालीम मिलत प्राइमरी स्कूल टनो मोहम्मद ख़ान मां, मिडिल जी तालीम जदीद मिडिल स्कूल टनो मोहम्मद ख़ान मां, मैट्रिक गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल टनो मोहम्मद ख़ान मां, इंटर मीर गुलाम अली टालपुर गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज टनो मोहम्मद ख़ान मां हासिल करे हुन 1982 में LMC जामशोरे मां MBBS जी डिग्री हासिल कई। हुनजो बालकपण ऐं फूह जवानी फुलेली जे किनारे ते ईअं गुज़री जीअं अॼु फुलेली जी हुस्नाकियूं पंहिंजो वारो वॼाए गुम थी वियूं। खेसि इल्म ऐं अदब सां तमामु घणो चाह हो। ख़ासि तौर ते कम्यूनिज़म जो वसी ऐं गहरो मुतालो कयो हुआईं, जंहिं मुताले ई खेसि खाबी धुर जी सियासत में पुरख़तर रान जो राही बनाए छॾियो हो। तोड़े जो संदसि समूरो घराणो न रुगो पढ़ियल लिखियल पर हिकु पाबंद मज़हबी घराणो हो। उन जे बावजूदि कम्यूनिज़म जो नज़रियो उन जे दिलि ऐं दिमाग़ ते छाइजी वियो ऐं हू अमली सियासी वर्कर तौरु खाबी धुर सां सलाहिजी वियो। LMC जामशोरो में SNS जो सरगर्म रुकन रहियो, जिते शागिर्दनि जे हक़नि लाइ हमेशह सरगर्म रहंदो हो। उन हवाले सां शागिर्दनि जे मसइलनि जे हल लाइ हुन हिकु भेरे LMC जामशोरे जे प्रिंसिपल जी आफ़ीस में घिड़ी प्रिंसिपल जी आफ़ीस खे ॿाहिरि खणी अची हुनखे बाहि ॾेई साड़े छॾियो। जंहिं अमल बाबति संदसि सोच सिर्फ़ु इहा हुई त जेका कुर्सी शागिर्दनि सां लाॻापियल मसइला हल नथी करे सघे, उन कुर्सी जे मौजूदु हुजण जो को बि जवाबु बाक़ी नथो रहे। संदसि उन अमल खे LMC जे शागिर्दनि में तमामु घणी मक़बूलियत मिली। जनरल व्याह जे मार्शाला में ही उन्हनि पहिरियनि माण्हुनि में शामिल हो जिन टने मोहम्मद ख़ान शहर में जनरल व्याह ऐं संदसि मार्शाला ख़िलाफ़ सख़्त क़िस्म जी चाकिंग कई हुई। जंहिं अमल में हिन सां गॾु मोहम्मद मूसा पीरज़ादो पिणु शामिल हो, जंहिंजे विछोड़े खे बि 5 वरह विहामी विया आहिनि। व्याह जी मार्शाला में
खाबी धुर वारनि ते वठ पकड़ सबबि रूपोशी दौरान हिन रूस अफ़गानिस्तान समेत कुझु मुल्कनि जो सफ़र पिणु कयो, जंहिं सफ़र संदसि मुतहरिक किरदार खे वधीक तक़वियत ॾिनी। हिन इमाली तहरीक में पिणु तमामु घणो सरगर्म किरदारु अदा कयो। शहीद नज़ीर अब्बासी, जाम साकी, सोहेल सांगी, अफरास याब खटक, डॉक्टर अब्दुल जब्बार खटक, डॉक्टर एजाज़ नज़ीर, हसन अस्करी, अली असद जाफरी, प्रोफेसर लियाकत अजीज सोलंकी, डॉक्टर अमर लाल, डॉक्टर घनश्याम प्रकाश, कामरेड इमदाद चांडियो, कामरेड गुलाम हुसैन शर, कामरेड लियाकत शर समेत खाबी धुर जे लातदाद नाम्यारनि अॻवाननि, तोड़े कारकुन ऐं उन धुर सां लाॻापियल साञा वंदनि सां तमामु घाइती भाइपी ऐं दोस्ती हुअसि, जिन सां सॼियूं रातूं वेही मुख़्तलिफ़ सियासी मौज़ुअनि ते बहस कंदो रहंदो हो। जॾहिं नज़ीर अब्बासी ज़ियाशाही जे अताब हेठि टॉर्चर सेल ऐं जेल जे दीवारनि पोयां बांदी बणियल हो, तॾहिं नज़ीर अब्बासी जी वनी हमीदा गांगुरो सां मुकमिल राब्ते में रहंदो हो ऐं साणुसि ख़त व किताबत बि जारी रखियईं। संदसि हिकिड़ो ख़त हमीदा गांगुरो पंहिंजे आत्मकथा जे किताब पीड़ा जो सफ़र में सुफ़े 168 ते शामिल पिणु कयो आहे। इल्म ऐं अदब सां चाह सबबि इन मुख़्तलिफ़ उर्दू अख़बारनि ऐं रिसालनि में कुझु मज़मून बि लिखिया। उनखां अलावा हू अमर जलील जो वॾो आशिक़ हो। इन अमर जलील जूं कुझु लिखणियूं उर्दू में तर्जुमो करे उर्दू रिसालनि में पिणु छपायूं हुयूं। हू शऊरी तौरु उन वक़्त जे हालतुनि में पंजाबी आपेशाही, अस्करी रियासती इदारनि ऐं अमरीकी साम्राज जो कटर मुखालिफ़ हो। क़िस्मत जी रांदि इहा बि हुई त संदसि शादी संदसि ई वेझे हिकु पंजाबी ख़ानदान मां थी, जेको लॻभॻि समूरो ख़ानदान अस्करी रियासती इदारनि में मुलाज़मत कंदड़ हो। जॾहिं त अमरीका जो सख़्तु मुखालिफ़ ऐं रूस नवाज़ हूंदे हुनखे अमरीका में पनाह वठी रिहाइश अख़्तियार करणी पई। इहो संदसि ज़िंदगी जी कथा जो हिकु मुनफ़रिद ऐं अजीब बाब आहे। मुल्क अंदरि खाबी धुर जे सरगर्म अॻवाननि कारकुननि मथां बर्पा कयल अज़ियतनाक अक़ूबतनि ऐं रूस जे टुटण वारे वक़्तु यानी 1990 धारे हू शादी करे अमरीका हलियो वियो, जिते 15 सालनि बाद खेसि कैंसर जहिड़ो मूवी मर्ज़ विकोड़े वियो। संदसि शादी खां अॻु कम्यूनिज़म जो एॾो आशिक़ ऐं मुबलिग हो जो संदसि पाड़े जा वेझा दोस्त खेसि तंग करण ख़ातिर इहो अफ़वाह हलाईंदा हुआ त डॉक्टर अमीरुद्दीन कुरैशी जी शादी गोरबाचोफ जी न्याणी सां थी रही आहे। हुन ज़िंदगी जा आख़िरी लम्हा पंहिंजे देश में पंहिंजे माण्हुनि सां गॾु गुज़ारण ते चाहिया, जंहिं करे सख़्तु बीमारी जी हालत में पाण खे खणाए पंहिंजे वतन वापसि मोटियो, जिते 4 दिसंबर 2005 ते टनो मोहम्मद ख़ान में लाॾाणो कयईं। खेसि टनो मोहम्मद ख़ान जे सखी बुरानशाह क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो। खेसि हिकु न्याणी जो औलाद आहे जेका अमरीका में रिहाइश पज़ीर आहे। मुंहिंजे लाइ इहा हैरत जी ॻाल्हि न आहे त असां वटि ज़बान जो फ़र्क़ु केतिरा ई सवाल उभारींदो आहे, पर जिन माण्हुनि जो अमली किरदारु धरती जी मिटी जी ख़ुशबू सां वासिजी वञे त उन लाइ ज़बान या ॿोली जो फ़र्क़ु बेमाना बणिजी वेंदो आहे। तोड़े जो हुनजी मादरी ॿोली सिंधी न हुई, पर हुनजी तक़रीर, तहरीर, गुफ़्तगू, रहणी कहणी, उथणी वेहणी मां इहो कतई बि महसूसु न थींदो हो त हिन जो वजूद सिंधी ॿोली ऐं सिंध धरती जी मोहबत खां नाआशना आहे। आदर्शी इंसान अहिड़ा ई त हूंदा आहिनि जेके ज़माननि पुॼाणा वरी बि ज़माननि खे यादि ज़रूरु ईंदा आहिनि।